नासिन कंबर में जवाबदार गोलियोनी पंहिंजी भाॼाई खे क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि तुफ़ैल चांडियो। जी तुफ़ैल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सारा ही इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कंबर में ॾेर जेका आहे पंहिंजी भाॼाई खे गोलियूं हणी करे क़तल करे छॾियो आहे। माइटनि वटि आयल 30 वरनि जी वहीदा ज़ाल निसार अहमद चनो खे संदसि ॾेर रब ॾिनो चनो मेन नसीराबाद नाके रोड ते जेका आहे रस्ते वेंदे पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी करे विधो हो, जंहिंखे तिबी इमदाद जे लाइ पहिरियां कंबर अस्पताल आंदो वियो, जिथे सहूलियतुनि जी अणांद सबबि खेसि ट्रामा सेंटर लाड़काणे मुंतक़िल कयो थिए वियो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर नसादे फौत थी वई। नारीअ जो जेको मण आहे उहो सिटी थाणे जी पुलिस पंहिंजी तहवील में खणाए कंबर अस्पताल पहुचायो, जिथे ज़रूरी कार्रवाई बाद नारी जो लाश अस्पताल में ई पियल आहे। पुलिस ज़राए जो उहो चवणु आहे त हीउ वाक़ियो घरू हड़प बढ़प तां पेश आयो आहे ऐं जवाबदार फायरिंग करण खां पोइ नारी खे क़तल करण खां पोइ फरार थी वियो आहे, जंहिंजे ॻोल्हा जे लाइ या गिरफ़्तारी जे लाइ छापा हया था वञनि पिया। जी तुफ़ैल, महिरबानी अव्हां जी।